हिकिड़ी अमांगी भई हुआ है SST जा नौजवान, जसाफ जा नौजवान, ॿियनि तंज़ीमुनि जा नौजवान, सिपाफ शहीद भुट्टो जा नौजवान, उहे सभु गॾिजी बीहनि, उहे गॾिजी मेरो साथ ॾियनि। SST, जसाफ, शहीद भुट्टो जेकॾहिं के मज़हबी तंज़ीमूं पुरअमन तंज़ीमुनि सां लॻा पियल नौजवान आहिनि, के ख़ुदि पीपुल्स पार्टी जे सफ़नि मां, फंक्शनल लीग जे सफ़नि मां ईंदड़ उहे नौजवान जेके पंहिंजे सिंध लाइ, पंहिंजे वतन लाइ कुझु करणु चाहिनि था, उनखे गॾिजणो पवंदो। पर रुगो सूफ़ीज़म ऐं रुगो मौसीक़ी रक़्स न, मौसीक़ी ऐं रक़्स ऐं कलाम ऐं शाइरी सां गॾु पढ़ाई में चट हुजूं, अंगूठ छाप हुजूं, रुगो रहमान ऐं भॻवान जे पासे ते पिया हलूं। फिज़िक्स जी ख़बर ई न हुजे, केमिस्ट्री जी ख़बर न हुजे, बायोलॉजी हुजे न, थियण ई खपे त हिन स्टेज ते रक़्स उहे नौजवान कनि जेके क्लास में पोज़ीशन होल्डर हुजनि, जेके 80% खां मथे खणनि। उन्हनि खे इजाज़त हुजे त उहे पढ़ाईअ खां पोइ मौसीक़ी बि इंजॉय कनि, बाक़ी उहे पढ़ाईअ में हुजनि ई न। रुगो जेको झिमिर लॻे त झिमिर ते टिपारींदा वञनि, नारनि हणण में सभ खां अॻियां हुजनि। जेको वॾे सॾु नारो हणे हुनखे सॾे पुछिजे, बाबा तो हेॾो ज़ोरदार नारो हयो, फर्स्ट क्लास, तूं ॿुधाए मार्कूं घणियूं कयूं, अंग्रेज़ी अचे नई थी, ऐं पास्ट परफेक्ट टेंस जी ख़बर अथई कोन अथई, सिंधी ग्रामर जी ख़बर अथई, नाउन जी डेफिनेशन अचे नथी, छाकाणि त सिंधी रुगो टिपा ॾींदो, रुगो टोपी अजरक पाईंदो, टोपी अजरक सकाफ़त कल्चर, उन सां गॾु तइलीम, उन सां गॾु इल्मु साइंस टैक्नोलॉजी। सर इंडिया जे विच पाणी बूंद बूंद का असां ॾींदासीं पाकिस्तान खे, उनमें सिंध जो पाणी आहे, ऐं सख़्तु मज़म्मत कंदुसि भारत जे रवैये जी त जेकॾहिं पाणी बंदि कंदा त सिंध अॻु में ई टेल में आहे, सिंध जा माण्हू अॻु में ई सोकड़ जो निशानो आहिनि, सिंध अॻु में ई फसल तबाह पिया कनि। उन में जेकॾहिं मथां भारत पाणी बंदि कंदो, नतीजतन तरबेला ऐं मंगला तां सिंध जे हिसे जो पाणी घटि ईंदो, सिंध सुकी वेंदी, पाकिस्तान जा ॿिया सूबा सुकंदा, पर सिंध टेल एंड में अॻु में ई अज़ाब में आहे। सिंध में अॻु में एतिरो पाणी कोन्हे जो समुंड में छोड़ करे, तंहिं करे समुंड मथे पियो चढ़े, तंहिं करे ठटे ऐं बदीन जी सामूंडी बेल्ट खे शदीद ख़तरो आहे। कोटड़ी बैराज में पाणी कोन हूंदो आहे, सिंध जा सांगड़, नवाबशाह, बदीन, इहे विचोला ज़िला, दादू ज़िलो, लाड़काणो, इहे अॻु में ई आबादी जे लिहाज़ खां फसलनि जे अघनि जे किराड़ जे करे ज़राअत में तबाह आहिनि। मथां जेकॾहिं भारत पाणी बंदि कंदो त सिंध हिकिड़ी इंतिहाई दुकार जी सूरत हाल में अची वेंदी। तंहिं करे आउं भारत खे चवंदुसि, गुज़ारिश कंदुसि ऐं आलमी ताक़तुनि खे गुज़ारिश कंदुसि ऐं जेको इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे ICJ, उनखे चवंदुसि त भारत जी हिन अगराई खे रोकण लाइ पंहिंजो किरदारु अदा। ठीक है, थैंक यू।